पैगाम सिंह न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। हींअर ख़बर शामिल कंदासीं वगण खां अब्दुल सत्तार मुगेरी जी रिपोर्ट मूजिब वगण शहर के मेन डसाए रोड ते ॻोठ मलुक उतने लाड़े वटि खौफ़नाक रोड हादसो, जंहिंजे नतीजे में हिकु औरत ऐं ॿारनि समेत 7 माण्हू सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। कराची खां शहदाद कोट ऐं कुबो सैद कांडा वेंदड़ तेज़ रफ़्तार कार जे टायर बस्ट थियण जे नतीजे में अनबैलेंस थी रक्षा सां टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में इमदाद पुट पीर मोहम्मद सोलंकी, अब्दुल सत्तार सोलंकी, जाफ़र अली, आशिक सोलंकी ऐं रक्षा ड्राइवर एतबार वगण सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिनखे तिबी इमदाद फराहम करण लाइ लाड़काने जी कैजुअल्टी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त 4 ॼणनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे।